मर्द हजरात के पैगाम हिम्मत नहार हिम्मत मर्दा मदद खुदा इंशाअल्लाह तबारकल्ला। जेडी तो परेशानी दे फोकस ॾेई बीठो अल्लाह जी इज्जत जो कसम कुछ भी ना है। एडो तू बेयकीन तो कि अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम ते यकीन ही ना है। अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रब इंसान जा जेके रस्ता खोलींदो आहे न ज़बरदस्त ऐं मस्त खोलींदो आहे। वेठी सां कुछ भी न मिलंदई, थोड़ो उथ ऐं रुल। मर्द रुलंदो सो खुलंदो, औरत रुली सो भुली। याद रखो इंसान हो वेंदे वेही सोचींदे परेशान थींदे डिप्रेशन में हलियो वेंदे। एतिरे क़दर साम्हूं वारनि के भी तू पंहिंजी निगाहुनि में ग़लति कंदे त हराम था खाइनि, व्याज था खाइनि, ही था कनि हू था कनि करे पाण न सघे लख लानत गोॾनि ते ॾींदे। अरे उथ उथ जवान थी उथी त ॾिस न, निकिरी ॾिस पंहिंजी पोख पोख। जेको ॻोल्हणु चाहे तो अगरि उहो न मिले त ज़िंदगीअ में तजुर्बो मिलंदई। उथ।